असांजा बाबा गेलाराम साहिब चवंदा हुया पंधु कयो पंधु कयो, गुरुअ ॾे पंधु कयो, गुरुअ जे दर ॾे पंधु कयो। ईअं चवंदा पंधु कंदव तव्हांजा दुख कटिजी वेंदा। बार बार भगवान जे मंदिर वञो, बार बार गुरुअ जे दर ते वञो। असांजा बाबा गेलाराम ईअं चवंदा पंधु कयो पंधु कयो। सुदामे पंधु कयो। उन जी धर्म पत्नी सुशीला चवंदी हुअसि तव्हांजो चवंदा आहियो कृष्ण मुंहिंजो दोस्त आहे, कृष्ण बचपन में मूंसां गॾु पढ़ियो आहे, कृष्ण मुंहिंजो सखा आहे, बाल सखा आहे, मित्र आहे, पोइ उन कृष्ण ॾे वञो छो था? त सुदामो चवंदुसि कृष्ण मुंहिंजो दोस्त आहे पर मूंखां नंढो आहे, ऐं दोस्त जेको नंढो हूंदो आहे उन खां घुरबो न आहे, उनखे ॾिबो आहे। सुशीला चवेसि पई ठीकु आहे तव्हां उनखे ॾियण ई वञो, ॾियण ई वञो, कुझु कम से कम उहो तव्हांजी हालत ॾिसंदो त उनखे कुझु त ख़्यालु थींदो, तव्हां वञो त सही उन ॾे प्रभुअ ॾे। सुदामो चए पियो पोइ मां वटि छा आहे, मां छा खणी वञा? चए उहो त तव्हां जेको ॾींदसि स्वीकार कंदव, तव्हां जेको बि ॾींदसि स्वीकार कंदव। पाड़े में वञी टिनि घरनि मां चांवर वठी आई त टिनी घरनि मां चांवर अलॻि अलॻि नमूने जा मिलिया, हर कंहिंजा अलॻि अलॻि नमूने जा चांवर हुया। 3 नमूना चांवर अलॻि गठड़ीअ में ॿधी ॾिनई। हा हे कृष्ण खे भेंट ॾिजो, मुंहिंजे लाइ चइजोसि कि सुशीला तोखे ॾिना अथई तुंहिंजे भाॼाईअ। सुदामो संकोच में उहा गठड़ी ॿधी चांवरनि जी हलियो, हलियो त सही पर एॾो लंबो सफ़र, एॾी दूर नगरी कृष्ण जी द्वारिका, पंधु कंदे 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 भगवान उन जो रस्तो बि खुटाए छॾियो, घटि करे छॾियो कि मुंहिंजो भक्त निकितो आहे त जल्दी मूं वटि पहुची वञे। सुदामो भक्त कृष्ण जे द्वारिका नगरीअ में आयो, जाॾे निहारे त सभु हिकु जहिड़ा महल ऐं सभु सोन जा महल, हीरा मोती जड़त थियल। सभिनी खां पुछे पियो कृष्ण जो महल हे आहे? चयोसि न उहो त अॻिते अथई, हे त सभु असां उन जा सेवादारी आहियूं। चई पोइ सेवकनि जा बि ओड़ा ई महल? अची हा भॻवान अहिड़ी कृपा कई आहे कि कंहिंखे नंढो वॾो न ठाहियो अथई, सभिनी खे हिकु समान रखियो अथई, सभिनी जा हिकु जहिड़ा महल। जेको सफ़ाई करण वारो आहे उन जो बि ओड़ो ई महल, जेको उते चौकीदारी करण वारो आहे उन जो बि ओड़ो ई महल, जेको हिकु मामूली सिपाही आहे उन जो बि ओड़ो ई महल, कृष्ण जो बि ओड़ो ई महल। ॻोल्हे 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 आख़िर सुदामो उते पहुतो। सुदामो जंहिंमहिल दरवाजे ते पहुतो त 2 द्वारपाल बीठा हुया हथियार खणी करे। सुदामे खे चयूं बीह बीह महाराज, बीह कीअं? ही कृष्ण जो महल आहे न, परियों पुछंदो पुछंदो आयो आहियां। चयो आहे त भगवान द्वारकाधीश जो महल, लेकिन तव्हां बीहो, तव्हांखे जेको कुझु खपे असां ई ॾेई था छॾियूं। त सुदामे खे गुस्सो अची वियो, चई तव्हां इहो छा था ॻाल्हायो? अरे तव्हां मूंखे कोई भिखारी सम्झो आहे छा? अरे मां कृष्ण खां वठण न आयो आहियां, कृष्ण खे त मां कुझु ॾियण आयो आहियां, मां कृष्ण जो दोस्त आहियां, मित्र आहियां, सखा आहियां। द्वारपालनि खे खिल अची वई ॾाढी। चई तव्हां खिलो छो था मूं ते? चई महाराज खिलऊं इन करे था कि तव्हां पंहिंजी हालत त ॾिसो। सुदामे ॾिठी पंहिंजी हालत त सिर ते पगड़ी बि कोन्हे, शरीर ते ठीक सां कपिड़ा बि कोन्हनि, बसि पीलो कपिड़ो हीअं रखियल आहे ढकियल, ऐं धोती बि जेका पातल उहा फाटल। पीरनि ते नज़र पई त पीरनि में पूरी मिटी भरिजी वई आहे, अखियुनि में पाणी अची वियो। अजायो पंहिंजी बेइज्जती कराइण कृष्ण जे दरवाजे ते आयो आहियां मां। अरे तव्हां मूंखे नथा वञण ॾियो त चङो भला उनखे न्यापो ॾियोसि वञी, कोई न्यापो ॾियोसि। चयूं छा न्यापो ॾियोसि?
चेस तव्हां न्यापो ॾियोसि कि तुंहिंजो मित्र तुंहिंजो सखा आयो त हेठि बीठो अथई। चयो नालो छा ॿुधायोसि? नालो सुदामा ॿुधाइजोसि, ऐं अगरि न अचे त पोइ तव्हां मूंखे चइजो। द्वारपाल हिकिड़ो मथे वियो, द्वारपाल मथे वियो, श्याम सुंदर श्री कृष्ण भगवान रुक्मणीअ जे गोद में सिर रखी सोन जे झूले में झूले रहिया हुया। रुक्मणीअ ॾिठो कि अरे द्वारपाल मथे आयो आहे। चओ द्वारपाल छा आहे? कि महारानी हिकु कोई अजीब गरीब आयो आहे, कोई फ़कीर आयो आहे। चई अरे फ़कीर आयो आहे, गरीब आयो आहे, उनखे उते ई ॾियो न जेको खपेसि, तूं हिते ॿुधाइण आयो आहे। भगवान जी त आज्ञा आहे कि जेको बि गरीब दरवाजे ते अचे उनखे खूब धन दौलत ॾियो, हीरा मोती ॾियो, कि वरी उहो गरीब न रहे। चई माता गरीब त गरीब, पर हे अजीब गरीब आहे, अजीब गरीब आहे। चवंदा आहिनि अजीब गरीब, कुछ अजीब गरीब हूंदा आहिनि। हिकिड़ो गरीब जीअं दुकान ते ईंदो, अची करे दुकानदार खे चई सेठ 10 रुपया ॾे। चईसि 10 रुपया छा जा? हाणे अञा हाणे दुकान खोलियो आहे, सुबुह सुबुह जो तो अची परेशान करे। 10 रुपया छा जा? चई चङो 5 रुपया ॾे। हिकदमि 5 रुपया। चईसि न 5 रुपया कोन्हनि। चईसि चङो रुपयो ॾे। चईसि रुपयो बि कोन्हे। चईसि पोइ मूंसां गॾु हलजां त। अहिड़ा बि हूंदा त फ़क़ीर, अहिड़ा बि फ़क़ीर हूंदा त, हिकिड़ा अहिड़ा बि गरीब हूंदा आहिनि, फ़क़ीर हूंदा आहिनि। हिकु रोज़ भॻवान जे मंदर जे साम्हूं बीहंदो, सॼो ॾींहुं बीठे बीठे बीठे, पोइ चिल्लर थोड़ा घणा जेके पैसा मिलनि सॼे ॾींहं में ॻणींदो त 10, 15, 20 रुपया। हिकु ॾींहुं छा थियो कि कंहिं कारणवश रोड खोटनि था न, छा चवंदा आहिनि हिनखे? हा, सीवरेज जा पाइप बिलासपुर में हलनि था, त वीचारो पूरो रस्तो ई बंदि हुयो, त उहो रस्तो न ॿिए रस्ते हली वियो, त कोई ॿीहर ॿार हुई उते ॿाहिरि वञी बीह रहियो। हू मंदर जे ॿाहिरां बीहंदो हो, अॼु भुल में ॿिए रस्ते खां हली वियो त कोई होटल हुई, कोई ॿीहर ॿार हुई, सभु जेके निकिरनि पिया मौज में ईअं टुन थी। हे वीचारो ग़रीब जो हथ फैलाए बीहे त कोई 10 जो, कोई 20 जो नोट ॾिस, कोई 10 जो, कोई 20 जो। शाम ताईं बीठो त 200-300 रुपया ठही विया। चए पियो रोज़ मंदिर जे साम्हूं बीहंदो आहियां त 20-25 रुपया सॼे ॾींहं में मुश्किल ठहंदा आहिनि। अॼु हिते 200-300 रुपया ठही विया। भॻवानु रहंदो काथे आहे? पतो काथां जो ॾींदो आहे? रहे काथे तो? एड्रेस काथां जी तो ॾे? हे अहिड़ो भिखारी न आहे, हे अजीब भिखारी आहे। ही निरालो ई गरीब आयो आहे कोई। अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, द्वारे सुदामा गरीब आ गया है, भटकते भटकते न जाने कहाँ से, भटकते भटकते न जाने कहाँ से, तुम्हारे महल के करीब आ गया है, तुम्हारे महल के करीब आ गया सर पे है पगड़ी न तन पे है जमा, न सर पे है पगड़ी न तन पे है जमा,
तन पे है पगड़ी न तन पे है जामा, न सर पे है पगड़ी न तन पे है जामा। बता दो कन्हैया को नाम है सुदामा। अरे हाँ एक बार मोहन से जा करके कह दो, एक बार मोहन से जा करके कह दो कि मिलने सखा बद नसीबा गया है। सुनते ही दौड़े चले आए मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन। लगाया गले से सुदामा को मोहन। ओ सुनते ही दौड़े चले आए मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन। अरे हुआ रुक्मणी को बड़ा ही अचंभा, हुआ रुक्मणी को बड़ा ही अचंभा। ये मेहमान कैसा अजीब आ गया है। अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो के द्वारे सुदामा गरीब आ गया है। द्वारे सुदामा गरीब आ गया है। बराबर में अपने सुदामा बिठाए, बराबर में अपने सुदामा बिठाए। चरण आंसुओं से श्याम ने धुलाए। आंसुओं से श्याम ने धुलाए। न घबराओ प्यारे जरा तुम सुदामा, न घबराओ प्यारे जरा तुम सुदामा। खुशी का समा तेरे करीब आ गया है। खुशी का समा तेरे करीब आ गया है। खुशी का समा तेरे करीब आ गया है। खुशी का समा भगवान द्वारपाल जी मुख में जॾहिं ॿुधो सुदामा त डुकंदा डुकंदा हेठि आया। सुदामे खे गले सां लॻायो, गोद में खणी वरी डुकंदा डुकंदा मथे चढ़िया। जल्दी जल्दी चढ़िया। सुदामा हैरान थी छा थी वियो? वो त मन में सोचे पियो कि अजायो आयुमि, कृष्ण जे दरवाजे ते अजायो आयुमि, कृष्ण जे दर ते पंहिंजी इज़त लाराइण जे लाइ आयो आहियां मां। पर कृष्ण अची गले सां लॻायो, कृष्ण गोद में खयो, कृष्ण मथे खणी आयो, पंहिंजे सिंहासन ते विहारे। ऐं जोर जोर सां भगवान कृष्ण चिल्लाइण लॻो, रुक्मणी थाल खणी आ, सतभामा गंगा जल खणी आ, जल्दी कयो, मुंहिंजो मित्र आयो आहे, मुंहिंजो दोस्त आयो आहे, मुंहिंजो सखा आयो आहे।
जल्दी कयो मां इन जा चरण धोअंदुमि। सतमामा चए पई असांजी द्वारिका नगरीअ में खुद पिता ब्रह्मा भी आयो आहे, भगवान शिव शंकर भोलेनाथ आयो आहे, नारद जहिड़ा ऋषि आया आहिनि, वॾा वॾा देवताऊं आया आहिनि, पर कंहिंजो बि स्वागत भगवान कृष्ण ईअं न कयो आहे जीअं हिन ग़रीब दरिद्र भिखारीअ जो स्वागत थो करे। जेसिताईं हो खणी अचनि गंगा जल, थाल खणी आई रुक्मणी, जेसिताईं सतभामा गंगा जल खणी अचे, भगवान पंहिंजे अखियुनि जे पाणीअ सां ई उन जा चरण धोई छॾिया। भगवान कृष्ण एॾो प्रेम में मगन थी निहारनि पिया सुदामे खे। सुदामो मन में सोचे थो कि अलाए मूंखे सुञातो अथई कि न सुञातो अथई, मूंखे सुञातो अथई कि न सुञातो अथई, ॿियो कोई सम्झी त न मुंहिंजा चरण थो धोए। त भगवान खिलण लॻा, चवंसि था सुदामा यादि अथई बचपन में असां कीअं गॾु पढ़ंदा हुआसीं, गुरु माता केॾो मुंहिंजो ख्यालु रखंदी, तोखे बि चवंदी हुई कि सुदामा कृष्ण जो ख्यालु रखंदो कर। यादि अथई हिकु दफ़ो असां वन में लकड़ियूं करणु हलियासीं ऐं गुरु माता भुॻड़ा ॾिना हुया, मुंहिंजे हिसे जा भुॻड़ा बि तोखे ॾिना हुई, चणा कि हिन कृष्ण खे बुख लॻंदसि, खाराइजांसि, ख्यालु कजांसि। उते मुंहिंजे हिसे जा चणा भुॻड़ा बि तूं खाई वियो आहीं। सुदामा भगवान कृष्ण चवनि था जेको कंहिं न्याणीअ जो पैसो खाई वेंदो आहे, जेको कोई धर्म जो पैसो खाई वेंदो आहे, या कंहिं अपाहिज कंहिं ग़रीब जो पैसो खाई वेंदो आहे, भगवान जो कोई पैसो खाई वेंदो आहे, उनखे कई जन्म भिखारी दरिद्र बणिजणो पवंदो आहे। उहो धन जे लाइ तरसंदो आहे, उहो सिकंदो आहे धन दौलत जे लाइ, उनखे धन दौलत न मिलंदी आहे। सुदामा सभु ॻाल्हियूं भगवान यादि कराइण लॻा, सभु ॻाल्हियूं यादि करण लॻा। भगवान ख़ूब स्वागत कयो, सुदामे जा वस्त्र वठी करे धोअण जे लाइ ॾिना, पंहिंजा वस्त्र भगवान हीरा मोती जड़ित वस्त्र सुदामे खे पाराया। सुदामो त राजा थी पियो, चवंसि पिया सुदामा, द्वारपाल ॿुधाए पियो कि सुदामो दरवाजे ते बीठो आहे, नाराज़ थो थिए, चए थो मां कृष्ण खां कुझु वठण थोरी आयो आहियां, ॾियणु आयो आहियां। सुदामा छा ॾियणु आयो आहे, उहो ॾे त भाई, ॾे त, मुंहिंजे लाइ कहिड़ी भेंट खणी आयो आहे, मुंहिंजे भाभीअ तोखे छा ॾिनो आहे। हाणे सुदामे खे ॾाढो संकोच पियो थिए, चए पियो त मां ॾाढो ग़लति चई छॾियो। हाणे जंहिंजे कपिड़नि में हीरा मोती जड़ियल आहिनि उनखे मां कचा चांवर भेंट में ॾियां, त सुदामो न पियो ॾे, न पियो ॾे। भगवान जोरी उहा गठड़ी खसी त उहा फाटी पई, हेठि चांवर फैलिजी विया। भगवान ॾिठो कि अलॻि अलॻि नमूने जा चांवर आहिनि, अखियुनि में पाणी अची वियो भगवान कि अहिड़ी हालत मुंहिंजी दोस्त जी। हिकु मुट्ठी चांवर खणी कृष्ण भगवान खाधा। रुक्मणी हैरान, सतभामा हैरान, वरी ॿी मुट्ठी चांवर खणी कृष्ण भगवान खाधा। तूं चवण लॻियो सखी सतभामा ही छा, असां ॿुधंदा हुआसीं कि कृष्ण मक्खण चोरी करे खाईंदो हुयो, पर ही त कच्चा चांवर थो खाए, एॾी हिनखे बुख ई छा। असां इलाज कंदा आहियूंसि, मिनथूं कंदा आहियूंसि कि अॼु हे ठाहियो आहे, अॼु हे ठाहियो आहे, चवंदो आहे न मूंखे नथो वणे, मूंखे नथो वणे, मूंखे हे बि नथो वणे, मूंखे उहो बि नथो वणे। अरे हे कच्चा चांवर थो खाए। रुक्मणी चयसि थी सतभामा, हिन हिकु मुट्ठी कच्चा चांवर खाधा न त हिकु लोक जा सुख हिन ग़रीब कंगाल ब्राह्मण खे ॾेई छॾियईं। वरी ॿी मुट्ठी चांवर खाधा तई कच्चा त ॿिनि लोकनि जा सुख वैभव धन लक्ष्मी इन ग़रीब सुदामे खे ॾेई छॾियईं। त जॾहिं वरी टी मुट्ठी भगवान मेड़े करे खाइण लॻो त रुक्मणी सतभामा ॿई बाहूं पकड़े वरितियूं भगवान जूं, चयो न न प्रभु न, हाणे इहे तव्हांखे खाइण न ॾींदासीं। भगवान कृष्ण चयो छो छो
छो थी मूंखे पकड़ियो छॾियो मां खाईंदुमि। चई प्रभु हिकु मुठी चांवर खाई हिकु लोक जो सुख वैभव हिनखे ॾिनो, ॿी मुठी चांवर खाई लक्ष्मी धन पदार्थ ॿिनि लोकनि जा हिनखे ॾिनो, हाणे टी मुठी बि चांवर तव्हां खाई छॾींदव त पोइ असां हिन ब्राह्मण वटि फर्श ॿुहारियूं कंदियूंसीं छा? हा, असां हिन वटि छा नौकिरी कंदियूंसीं? पोइ इनखे हाणे न इहो रखो असांजे लाइ प्रसाद। भगवान चवनि था रुक्मणी मां वटि जेको दर ते अचे बसि पोइ मां चाहींदो आहियां की उनखे सभु कुझु ॾेई छॾियां, छोकी पेर भरे मुंहिंजे दर ते आयो आहे न, पेर भरे आयो। उहो ई वचन संतनि जो कि तव्हां पंधु कयो, भगवान जे दर ते पंधु कयो, भगवान जे दर ते वञो त भगवान अहिड़ा दयालु आहिनि तव्हांखे सभु कुझु ॾींदा। भगवान कृष्ण काफ़ी ॾींहं सुदामे जी सेवा कई, काफ़ी ॾींहं सुदामो ते रहियो, रथनि में घुमंदो हो, जेको कृष्ण खाए उहो सुदामो खाए, जाॾे कृष्ण हले होॾे सुदामो हले। राणी रुक्मणी सतभामा आदि कीअं विञणा लोॾी हूंदियूं हुनखे सुदामे खे, हर हर पेरे पवंदियूं, सभु राजमहल में सुदामे जो सत्कार आदर राजाई तरीक़े सां थींदो। काफ़ी ॾींहं रही करे सुदामे चयो कृष्ण हाणे मां पंहिंजे घर हलां, मूंखे पंहिंजे ॿारनि जो पंहिंजी पत्नी सुशीला जो बि ख्यालु थो थिए। भगवान चयो हा ठीकु आहे, ठीकु आहे सुदामा। भगवान चयो पोइ सुदामा ई तुंहिंजा कपिड़ा जेके उन ॾींहुं पाए आए उहे त धोई ठाहे उन्हनि रखिया अथई राणी सतभामा रुक्मणी। उनखे सुदामे खे त यादि बि न हुया कि मां कहिड़ा कपिड़ा पाए आयो हुउमि, हिते त रोज़ राजा ई कपिड़ा हुया। भगवान उहे कपिड़ा सुदामे खे ॾिना आणी त सुदामे उहे पाता, कृष्ण जा कपिड़ा लाहे कृष्ण खे ॾिनई। हाणे कीअं थियो सुदामो वरी हुअं ई सुदामो मन में सोचे पियो ही छा, जंहिं महिल मोकिलाइण हलिया त भगवान मोकिलायो, ठीकु आहे सुदामा। भगवान कुझु बि न ॾिनो, कुझु बि न ॾिनो। उहो मन में सोचे पियो कि कहिड़ो राजा आहे भाई, ख़बर बि अथसि त मुंहिंजी कहिड़ी हालत आहे, कचा चांवर बि मुंहिंजा खाधई, ॾिठई कि कीअं मां काॾों चांवर वठी आयो आहियां, कहिड़ी परिस्थिति आहे मुंहिंजी, ऐं हाणे कृष्ण कुझु नथो ॾे मूंखे। भगवान कुझु बि न ॾिनो। छोकी असां माण्हू जेके आहियूं, असां जीव कंहिंखे बि कुझु ॾींदा आहियूं त ॾेखारे करे ॾींदा आहियूं, ॿुधाए करे ॾींदा आहियूं, 100 बार जताए करे ॾींदा आहियूं। ऐं ज़िंदगीअ में जॾहिं बि उहो माण्हू मिलंदो आहे त उनखे कंहिं न कंहिं बहाने सां यादि ॾियाराईंदा आहियूं कि हीअ शइ मां तोखे ॾिनी हुई। ऐं भगवान कंहिंखे ॾींदा आहिनि त न कि ॿुधाए ॾींदा आहिनि, न कि जताए ॾींदा आहिनि, न कि कॾहिं अहसान कंदा आहिनि। सुदामो ख़ाली हथे वापसि ईंदे ईंदे सोचे पियो एॾा ॾींहं मां रहियो आहियां, अलाए मुंहिंजी घर परिवार जो कहिड़ो हाल थियो हूंदो। जॾहिं पंहिंजे गांव अची पहुतो त ॾिठई त पूरे गांव जो पूरो वातावरण ई ॿियो हुयो। जाते सुदामे जी झोपड़ी हुई उते ॾाढो वॾो विशाल महल ठहियल हुयो। एॾो सुंदर महल, एॾो सुंदर महल। उन में कुछ बालक राजकुमारनि जहिड़ा उन्हनि खे वस्त्र पातल ॿाहिरि आया त सुदामो उन्हनि बालकनि ॾे ॾिसण लॻो। उहे अची सुदामे खे पेरी पिया त सुदामो ब्राह्मण आशीर्वाद तो ॾिन, आशीर्वाद आशीर्वाद, जुग जुग जियो। ऐं हिकु सुंदर साड़ीअ में मथे ते ईअं पल्लू रखी ऐं अची करे चरणनि में प्रणाम कई त उनखे बि आशीर्वाद ॾियणु लॻो, सदा सुहागन रहो, सदा सुहागन रहो। ध्यान सां वरी ॾिसण लॻो त उहा बि सुदामे खे ध्यान सां ॾिसण लॻी, सुदामो बि उन खे ध्यान सां ॾिसण लॻो। सुदामो चएसि थो मां तव्हांखे किथे ॾिठो आहे? जी स्वामी इहो छा था चओ, किथे ॾिठो आहे? मां सुशीला आहियां,
तव्हांजी धर्म पत्नी सुशीला। चई अरे सुशीला ही तू कीअं ही छा आहे ही छा आहे? चई ही कृष्ण जी कृपा है, कृष्ण जी कृपा है। कृष्ण की कृपा का कोई जवाब है नहीं, कृष्ण की कृपा का कोई जवाब है नहीं। वो कब दे और क्या दे कोई हिसाब है नहीं। वो कब दे और क्या दे कोई हिसाब है नहीं। कृष्ण की कृपा का कोई जवाब है नहीं। कृष्ण की कृपा का कोई जवाब है नहीं। कुछ भी तो नहीं मांगा था दीन सुदामा ने, कुछ भी तो नहीं मांगा था दीन सुदामा ने। राजी सदा वो रहता था तेरी हर रजा में। राजी सदा वो रहता था तेरी हर रजा में। ऐसे बनाए महल त्रैलोक्य में कहीं नहीं। ऐसे बनाए महल त्रैलोक्य में कहीं नहीं। वो कब दे और क्या दे कोई हिसाब है नहीं। वो कब दे और क्या दे कोई हिसाब है नहीं। तारे कृष्ण की कृपा का कोई जवाब है नहीं। कृष्ण की कृपा का कोई जवाब है नहीं। सब बदलियल ॾिसी करे सुदामो रोअण लॻो कि कृष्ण अहिड़ी कृपा कई कि ॾिसण न आयो, सम्झ में न आयो। सुदामो रोअण लॻो, उन्हनि महलनि में अंदरि न पियो वञे। चए पियो न मां न रहंदुमि महलनि में। मतां ईअं न थी कि मां कृष्ण खे भुलिजी वञा, मतां प्रभुअ खे भुलिजी वञा, मतां उन जो नाम भुलिजी वञा। जॾहिं रोए पियो न पियो वञे त भॻवानु वरी आया। सुदामे खे सम्झायूं कि जंहिंखे मां हिकु दफ़ो भक्ति ॾींदो आहियां त पोइ उन खां भक्ति खसींदो न आहियां। तूं ख़ुशीअ सां रहो, ख़ुशीअ सां रहो महलनि में। तीअं भॻवानु पंहिंजनि प्यारनि भक्तनि जा कारज संवारींदा। हाणे